अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम टॉप इशू सां मां आहियां जो रियाज़ सुरयानी। नाज़रीन, लॉकडाउन खे तक़रीबन पूरी सिंध में 20 ॾींहं थी चुका आहिनि ऐं उन खां पोइ पैदा थींदड़ सूरत हाल जे बारे में असां तव्हांखे अॼु पंहिंजे प्रोग्राम में जेको आहे ॼाण ॾींदासीं। इन हवाले सां सभ खां पहिरियां असां पंहिंजे नुमाइंदे नैन भट्टी सां राब्तो कयो आहे। नैन भट्टी, छा सूरत हाल आहे? अवां छा पिया ॾिसो जैकाबाद में लॉकडाउन खां पोइ जी? जी रियाज़, सॼी सिंध जी जैकाबाद में भी सिंध हुकूमत पारां थियल लॉकडाउन जारी है रोज़ाना बेसिस ते जेके भी रोड आहिनि जैकाबाद जा उहे मेन रोड बंद किया विया आहिनि। आवाम जी चुरपुर के रोकियो वञे थो ऐं अॼु जुमे ॾींहुं भी जैकाबाद अंदर 12 बजे खां 3 बजे ताईं मुकम्मल लॉकडाउन हुयो, जंहिंमें मेन रोड भी बंद हुया ऐं आवाम के अचण वञण खां बिल्कुलु रोकियो वियो हुयो। मस्जिदनि अंदर भी बिल्कुलु तालाबंदी थियल हुई। चंद माण्हू हुया कुझु जेके नमाज़ पढ़नि पिया जमायत सां, 5 ॼणनि जी बाद जमायत नमाज़ थिए पई। उनखे अलावा बाक़ी कारोबारी दुकान जेके भी आहिनि उहे सभु दुकान बंदि हुया, मुकम्मल शटर डाउन लॻो पियो आहे। जैकाबाद अंदर जेके रोज़ाना जी पोरियत वारा माण्हू आहिनि उन्हनि जो जेको भी पाण वटि कुझु सेविंग्स हुयूं उहे डेली बेसिस ते ख़र्च थी वियूं आहिनि। हाणे जैकाबाद में जेके रोज़ाना जी पोरियत वारा हुआ उहे कुझु बुखियूं काटे रहिया आहिनि ऐं सिंध हुकूमत जी ॾिनल इमदाद जा मुंतज़िर आहिनि त असांखे कंहिं सूरत में सिंध हुकूमत जी थियल इमदाद असांखे मिले। असांखे इहा ख़बर पई आहे, कुझु शहरनि सां ॻाल्हायोसीं त उन्हनि ॿुधायो त जेकी सिंध हुकूमत कुझु काफ़ी करोड़ रुपया ॾिना आहिनि उहे जेके सिंध जैकाबाद में भी मिलिया आहिनि, पर डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जी तरफ़ां उहे राति जे अंधेरे में उहे राशन जा जेके थेला आहिनि उहे तक़सीम कया वञनि था ऐं काफ़ी माण्हुनि खे इहा भी शिकायत आहे त असांजे जेके वार्ड आहिनि उन वार्ड जे अंदरि असांखे राशन नथो मिले, पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे राशन ॾिनो वञे थो। नैन, तव्हां इहो ॿुधाइजो त जीअं तव्हां ॿुधायो त राति जे अंधेरे में इहो राशन तक़सीम कयो थो वञे, इहो कहिड़े तरीक़े सां कहिड़ी बुनियाद ते जेको आहे हर वार्ड में राशन तक़सीम कयो थो वञे? रियाज़, इन में डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जा कुछ माण्हू आहिनि ऐं उन सां गॾोगॾु कुझु फोर्सिस भी आहिनि, उहे भी आहिनि ऐं मक़ामी NGOs जा भी कुझु माण्हू इन्वॉल्व आहिनि इन टोटल पूरी चेन में। जेके राति जे टाइम वञनि था उहे वार्ड में वञी करे मुख़्तलिफ़ घरनि जे दरनि ते राशन ॾेई था अचनि, जंहिंजी वजह सां माण्हुनि इहो चयो आहे त राति जो देरि सां असांखे ख़बर ई नथी पवे त राशन जी तक़सीम हले थी, राशन ॾिनो वञे थो सिंध हुकूमत पारां, जंहिंमें DC जैकाबाद के भी माण्हुनि काफ़ी अपील कयूं आहिनि ऐं इन सिलसिले में काफ़ी रोज़ाना जी बुनियाद ते DC गेट जे साम्हूं काफ़ी एहतजाज भी थिया आहिनि, कॾहिं माज़ूर माण्हुनि भी एहतजाज कया आहिनि, उनखां अलावा काफ़ी शहरनि भी एहतजाज कयो ऐं इन जी कवरेज खां रोकियो वञे थो। मीडिया खे भी काफ़ी हंधनि ते ईअं थियो जंहिं टाइम एहतजाज हले पियो उन वक़्तु DC ऑफिस जी तरफ़ वञंदड़ जेके भी रस्ता आहिनि उहे बंदि हुया ऐं तक़रीबन मीडिया जा जेके भी माण्हू आहिनि उन्हनि खे भी उन तरफ़ ॾे वञण खां रोकियो वञे पियो। अच्छा नैन, इहो ॿुधाइजो जेके एहसास प्रोग्राम तहत 12,000 रुपया मुस्तहिक माण्हुनि ॾे जेके मिलण जो सिलसिलो शुरू थियो आहे कल्ह खां वठी, असां त पूरी सिंध में ॾिठोसीं त माण्हुनि जी बेइंतिहा रश हुई, जंहिंमें औरतूं या मर्द हुया। इन हिसाब सां त इहो तमामु ॾुखियो पिए लॻियो, छो जो जेका लॉकडाउन जी असांखे रिज़ल्ट अचणा उहो त हिकिड़े ॾींहं में ई मतिलबु ख़तमु थींदे नज़र आया। तव्हां इहो ॿुधायो त जैकाबाद में छा उन्हनि सिस्टम ठाहियो आहे, मैकेनिज़म हिकिड़ो जोड़ियो अथऊं जीअं माण्हुनि जी रश न थी सघे, या इहो बि ॿुधण में आयो आहे त कुझु माण्हू एक्स्ट्रा चार्जिस करनि पिया ग़रीब माण्हुनि खां? जी बिल्कुलु रियाज़, जेको वज़ीर आज़म जो प्रोग्राम एहसास आहे एमरजेंसी कैश प्रोग्राम, उन में जैकाबाद अंदर मुख़्तलिफ़ सेंटर क़ाइमु कया विया आहिनि, जंहिंमें हमीदिया स्कूल आहे, पेचुआ फाटक आहे ऐं फोरेस्ट साइड हिकिड़ो गर्ल्स स्कूल आहे उते भी। उन में ईअं थियो आहे त काफ़ी हंधनि ते अॼु भी कुझु कार्रवायूं थियूं ऐं कुझु मालूमात मिलियूं त जंहिंमें जेके पॉइंट्स आहिनि उन्हनि ते जेके एजेंट वेठा आहिनि उहे माण्हुनि खां 1000 खां 3000 रुपयनि ताईं एक्स्ट्रा चार्जिस करनि था, उहे कटौती करे उन्हनि खे बक़ाया रक़म ॾिनी वञे थी। इहा जॾहिं ख़बर आउट थी उन खां पोइ डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जेको आहे उनजे मथां एक्शन खयो। उन पेचुआ फाटक ॾे हिकिड़ो एजेंट हुयो, उनखे गिरफ़्तार कयो वियो। ईअं ई ख़बर पई आहे त फॉरेस्ट साइड ॾे हिकिड़ो ॿियो एजेंट आहे, कोई आज़ान कम्युनिकेशन जे नाले सां आहे, उहो भी माण्हुनि खां मुख़्तलिफ़ 700 खां 2000 ताईं रुपए जी कटौती करे बक़ाया रक़म उन्हनि खे अदा कई वञे थी। ऐं रही गई माण्हू जे मजमूए खां बचाइण जे लाइ अहिड़ो कोई भी हिते सिस्टम नाहे कयो वियो जो माण्हू एहसास प्रोग्राम जी जेकी रक़म वसूल करणु अचनि था त उन्हनि में
सोशल डिस्टेंस जो ख़्यालु कयो वञे। हिते माण्हू हिक ॿिए जे मथां किरनि था, ख़ासि कर जेके औरतूं आहिनि, जीअं त असां पहिरियां जेके काफ़ी प्रोग्राम थिया आहिनि सिंध हुकूमत जे तरफ़ां या वफ़ाक़ी हुकूमत जे तरफ़ां, उन्हनि में औरतुनि खे उन तहत मतिलबु तमामु घणी उन जी तज़लील बि थिए थी, औरतूं हिक ॿिए जे मथां किरनि थियूं ऐं सोशल डिस्टेंस जो को ख़्यालु न आहे। इन में जेके लॉकडाउन जंहिं वजह सां थियल आहे त कोरोना वायरस जो फैलाव घटि कयो वञे सोशल डिस्टेंस रखी करे ऐं घरनि में वेही करे, पर इहो अहसास प्रोग्राम में काई बि अहिड़ी सिस्टम न हुजण जी वजह सां इन खे जेको फैलाव आहे उहो शायदि उहो वधी सघे थो, छो जो उन मजमूए में हिकु अगरि माण्हू मौजूदु आहे त उहो काफ़ी माण्हू में जेको बि मजमू आहे उन्हनि में सभिनीनि में वायरस फैलिजी सघे थो। इन लाइ हुकूमत सिंध ऐं डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जैकाबाद इन जे लाइ कोई अहिड़ा उपाउ वठनि जो अहसास प्रोग्राम जी जेकी बि रक़म आहे उहा सही तरीक़े सां आवाम ताईं पुॼाई वञे। नैन इहो ॿुधाइजो लॉकडाउन में जीअं असांखे नज़र अचे थो तमामु कारोबार मतिलबु बंदि आहे सवाइ कुझु शयुनि जे, जीअं मेडिकल स्टोर्स आहिनि या खाधे पीते जी शयूं आहिनि। इन सां गॾु असांखे इहो बि ॾिसण में आयो आहे जेके प्राइवेट क्लिनिक्स आहिनि उन्हनि जी OPD मुकमिल बंदि आहे। छा मतिलबु तव्हां इहो ॾिसो था त आम जेका बीमारी में माण्हू कहिड़े तरफ़ वञनि, तव्हां इहो थोरो असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा त छा उहे क्लिनिक्स बि बंदि आहिनि? जी रियाज़, बिल्कुलु लॉकडाउन जे करे ऐं कोरोना वायरस जे ख़ौफ़ सबबि जैकबाबाद अंदरि प्राइवेट क्लिनिक्स बि तक़रीबन बंदि आहिनि। ईअं सम्झो त 100 मां कोई 10 सैकड़ो बि न 5 सैकड़ो खनि कुझु क्लिनिक्स हाणे कुझु खुलियूं आहिनि। इन करे जेके बि OPDs जा जेके आम बीमारियुनि में मुलविस माण्हू आहिनि, जेके बीमारियूं आहिनि, उहे तमामु घणा परेशान थियनि था। डॉक्टर्स पंहिंजी क्लिनिक्स ते वेहनि नथा। इन खां अलावा डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट काफ़ी हद ताईं इहो कंट्रोल कयो त पंहिंजे जेके इर्द गिर्द जा मेन मेडिकल स्टोर्स आहिनि उन्हनि खे बि बंदि करायो। इन खां अलावा पहिरियां इहा बि रिपोर्ट आई हुई त काफ़ी मरीज़ जेके दवायूं वठणु वञनि पिया त उन्हनि खे पुलिस जेको आहे ज़बरदस्ती उन्हनि खे कुटे करे उन्हनि खे लॉकअप करे बि उते बि सोशल डिस्टेंस जो को बि ख़्यालु न पियो कयो वञे। हिकु लॉकअप जे अंदरि हिकु मतिलबु तक़रीबन 50-60 माण्हू जेके हुआ उते बंदि करे वञनि पिया, ईअं जीअं जानवरनि खे वाड़ियो वेंदो आहे। ऐं उन खां अलावा जेके क्लिनिक्स आहिनि, कुझु डॉक्टर्स हाणे आहिनि पर माण्हुनि खे मतिलबु रस्तनि ते आम अचण वञण खां रोकियो वञे थो, जंहिंजी वजह सां उहे जेके मरीज़ आहिनि उहे क्लिनिकनि ताईं नथा पुॼी सघनि, उहे पंहिंजे जेके बि उन्हनि जा जेके बीमारियूं आहिनि उन्हनि जो उहे इलाजु नथा कराए सघनि। नैन इहो ॿुधाइजो त जेका आम पब्लिक आहे उन में चाहे कहिड़ो बि तबिको हुजे, जेके हुकूमत जी तरफ़ां पाबंदियूं आहिनि या जेके हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि, छा आम माण्हू उन्हनि ते अमल करनि पिया? हुकूमत सां गॾोगॾु आम माण्हुनि जी बि इहा ज़िम्मेदारी आहे। छा तव्हांखे अहिड़े क़िस्म जूं मतिलबु नज़र अचनि थियूं शहर में? रियाज़, मां हिकु दफ़ो ॿीहर रिपीट कजो। नैन, मां तव्हांखां पुछां पियो त हुकूमत सां गॾोगॾु आम माण्हुनि जी बि इहा ज़िम्मेदारी आहे त हुकूमत जे तरफ़ां जेके इंस्ट्रक्शन्स या हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि उन्हनि ते अमल कयो वञे। छा तव्हांखे अहिड़े क़िस्म जूं मतिलबु पब्लिक तरफ़ां नज़र अचे पियो त उहा हुकूमत जी हिदायतुनि ते अमल कनि पिया? बिल्कुलु रियाज़, इहा असां शहरनि जी बि ज़िम्मेदारी आहे त असां हुकूमत सां पूरे तरीक़े सां साकार कयूं। ऐं हीअ जेकी लॉकडाउन थियो आहे इहो असांजे करे ई इन खे लॉकडाउन कयो वियो आहे त असां इन मुहले बीमारी खां बचूं। पर जैकबाबाद अंदरि शहरनि हुकूमत सां ताउन न करणु, तक़रीबन ताउन न पियो कयो वञे। पुलिस जिथे जिथे आवाम खे रोके थी, जिथे मजबूर नथी करणु चाहे, उनजे बावजूद बि उते माण्हू घिटियुनि जे अंदरि ऐं मोहल्लनि जे अंदरि वेही करे उहो माण्हू जो मजमू कटाइनि था, पाण में वेही करे उहे सभु गॾु वेठा आहिनि, पर हुकूमत सां ऐं पुलिस सां उहे साकार न पिया करनि। अच्छा नैन, इहो ॿुधाइजो त अवाम मतिलबु किथे इहा कोताही आहे जो अवाम इन खे सीरियस नथी वठे? ॾिठो वञे त इहो तमामु ख़तरनाक वायरस आहे। हुकूमत काफ़ी हद ताईं इन जी आगाही मुहिम मतिलबु सोशल मीडिया ते काफ़ी पैगाम जारी कया आहिनि, चाहे उहा वफ़ाक़ी हुकूमत हुजे या सूबाई, मगर अवाम इन खे सीरियस छो नथो वठे? तव्हां ॿुधाईंदा त हुकूमत खे छा करणु घुरिजे या इन हवाले सां कहिड़ा क़दम खणणु घुरिजनि? जी रियाज़, बिल्कुलु वफ़ाक़ी हुकूमत हुजे या सिंध हुकूमत हुजे, ॿिन्हिनि पारां तमामु घणा माण्हुनि खे मैसेज इहो कन्वे कयो वियो आहे त कोरोना वायरस केतिरे हद ताईं ख़तरनाक आहे ऐं इहो तमामु जानलेवा बि आहे। इन मां माण्हू पंहिंजूं क़ीमतियूं जानूं बि विञाए सघनि था।
पर सम्झ नथी अचे अलाए कहिड़ो हिते माण्हुनि जे दिमाग़ में अलाए कहिड़ी ॻाल्हि वेठल आहे त उहो इनखे सोशल डिस्टेंस ऐं क्राउड जिते मजमू न करणु खपे उनजे बावजूद बि उहे उते क्राउड करनि था, हिक ॿिए मथां माण्हू बीठा आहिनि। हुकूमत उन्हनि खे तमामु मुख़्तलिफ़ चैनल्स थ्रू, मीडिया थ्रू, सोशल मीडिया थ्रू काफ़ी इन जी पंहिंजो कैंपेन कई आहे, पर आवाम इन ते अमल नथी करे। वॾी महिरबानी नैन भट्टी अव्हां जी। नाज़रीन, असां अॼु पंहिंजे प्रोग्राम में डिस्कस कईसीं इहो ॼाणण जी त जेका कोरोना वायरस आहे उनखां पोइ जेका सूरत हाल आहे लॉकडाउन जी, उन जो असांजे शहरनि या आवाम ते कहिड़ो असरु पियो आहे। जीअं त असांखे नैन भट्टी पंहिंजे प्रोग्राम में ॿुधायो त मतिलबु हुकूमत तरफ़ां जेको राशन या जेको फंड्स जारी कया विया आहिनि डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट्स खे, उहे 100% बहितर नमूने न पिया यूज़ कया वञनि ऐं राति जे अंधेरे में काउंसलर्स जे थ्रू जेको आहे घर घर वञी उहे राशन पुॼाया पिया वञनि ऐं हर मतिलबु वार्ड में 200 राशन पुॼाया पिया वञनि, जेके इंतिहाई घटि आहिनि। ऐं ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त 200 राशन 1000 खां 1500 जे घरनि हुजण जे बावजूदु 200 माण्हुनि ताईं पुॼंदा या 200 ख़ानदान ताईं पुॼंदा, किराए त लाज़मी थींदी। असां पंहिंजे प्रोग्राम में तव्हांखे इन हवाले सां अपडेट कंदा रहंदासीं। इजाज़त ॾींदा, अल्लाह भाई।